أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أبي القاسم محمد وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين الذين أذهب الله عنهم الرجس وطهرهم تطهيرا ولعنة الله على أعدائهم أجمعين أما بعد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو أصدق القائلين وقوله الحق بسم الله الرحمن الرحيم الذي علم بالقلم علم الإنسان ما لم يعلم नाज़रीन किराम सामिन मोहतरम सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम अज असां पंहिंजी चौथी निशस्त में इल्म जी फज़ीलत के उन्हीं अव्वल इमाम अमीर अल मोमिनीन अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी रिवायत जी रोशनी में बयान कंदासीं, जहां इमाम जे लाए कायनात जे रसूल जो फरमान आहे अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा, मां इल्म जो शहर आहियां ऐं सलातो वसलाम उन जो दरवाज़ो आहे। नाज़रीन किराम किताब बिहारुल अनवार जी पहिरीं जिल्द में इल्म जे बाब में इहो मिले थो, इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था इल्म जो 4 क़िस्मूं आहिनि। अल उलूमु अरबातुन, इल्म जो 4 क़िस्मूं आहिनि। अल फ़िक़्हु लिल अदियान, इल्म फ़िक़्ह जो ताल्लुक़ दीन सां आहे। व तिब्बु लिल अबदान, ऐं इल्म तिब ऐं डॉक्टरी जे इल्म जो ताल्लुक़ बदन सां आहे। अल हिंसतु लिल बुनियान, ऐं इंजीनियर जेके आहिनि उन्हनि जो ताल्लुक़ जेको आहे रोड रस्ता ऐं पुलियुनि जी तामीर सां हूंदो आहे। अन-नुजूमु लिमारिफ़तिल अज़मान, ऐं इल्म नुजूम जो ताल्लुक़ जेको आहे ज़माने जे ख़बरुनि सां आहे। इहो ई त इल्म आहे जंहिंजे बारे में ख़वारिज जा 10 शख़्स अची करे इमाम अल मुत्तक़ीन अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में अची करे चवनि था, मौला असां तव्हां खां सवाल हिकु कंदासीं, तव्हांखे उन जा 10 जवाब ॾियणा पवंदा। अगरि तव्हां सही 10 जवाब ॾिना त वाक़न तव्हां इल्म जा मालिक आहियो। उहो इमाम जेको इल्म लदुनी जो मालिक आहे उहो फरमाए थो तव्हां सवाल कयो, अली अलैहिस्सलाम तव्हांखे जवाब ॾींदो। उहे शख़्स फरमाइनि था, मौला असांखे इहो ॿुधायो इल्म अफ़ज़ल आहे या माल अफ़ज़ल आहे। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए थो इल्म अफ़ज़ल आहे माल खां। उहे शख़्स चवनि था, छो मौला इल्म अफ़ज़ल आहे माल खां? इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए थो इल्म इन्हे जे करे अफ़ज़ल आहे जो इल्म अंबिया जी मीरास आहे। माल फ़िरऔन, कारून ऐं हामान जी मिल्कियत आहे। इल्म इंसान जी हिफ़ाज़त कंदो आहे, जॾहिं त माल जी हिफ़ाज़त ख़ुद इंसान कंदो आहे। इल्म वारे जा दोस्त घणा हूंदा आहिनि, माल वारे जा दुश्मन घणा हूंदा आहिनि। नाज़रीन, इल्म तक़सीम करण सां वधंदो आहे ऐं माल तक़सीम करण सां घटि थींदो आहे। साहिब इल्म करीम हूंदो आहे, साहिब माल बख़ील हूंदो आहे। इल्म जो क़यामत जे ॾींहुं हिसाब न थींदो ऐं माल जो क़यामत जे ॾींहुं ज़रूर हिसाब थींदो। इल्म सां दिल रोशन थींदो आहे, माल सां दिल सियाह थींदो आहे। इल्म पुराणो नाहे थींदो, माल पुराणो थींदो आहे। इल्म खे हिफ़ाज़त जी ज़रूरत नाहे हूंदी, माल खे हिफ़ाज़त जी ज़रूरत हूंदी आहे। साहिब इल्म
इहो ई चवंदो आहे मां अबदनाक हक़ इबादतिक, ए मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजी इबादत जो हक़ अदा न करे सघियो आहियां। जॾहिं त साहिब माल इहो चवंदो आहे, फिरऔन वांगुरु खुदाई जूं दावाऊं कंदे नज़र ईंदो आहे। बस जॾहिं उन्हनि शख़्सनि इमाम जा इहे जवाब ॿुधी करे ऐं चवनि था मौला तव्हां वाकई इल्म जा मालिक आहियो। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि शख़्सनि खे ॾिसी करे चए थो ही त तव्हांजा 10 सवाल छा, तव्हां क़यामत ताईं अली खां सवाल पुछंदा रहो। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हांखे मुख़्तलिफ़ जवाब ॾींदो रहंदो। इहो ई त सबब आहे बिस्मिल्लाह जी आयत जी तफ़सीर में मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम तफ़सीर बयान कंदे कंदे रात गुज़री वई। इब्न अब्बास खे तो चए इब्न अब्बास अगर अली चाहे ऐं तफ़सीर लिखण ते अचे त बिस्मिल्लाह जी तफ़सीर 70 उठनि जो बार थी सघे थी। इहो आहे इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो इल्म। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।